हिंगोरजा को खबर शामिल कंदासीं त NA 204 पीपल्स पार्टी के उम्मीदवार सैयद जावेद अली शाह जीलानी जा गंबड़ शहर में तूफ़ानी दौरा 40 सालन खां GDA में रहंदड़ गंबड़ सिटी के मियां नदीम फारूक ऐं शुएब फारूक बरादरी समेत पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। गंबड़ शहर में मियां छहज़ोर फारूकीअ वटि गॾिजाणीअ में सैयद जावेद अली शाह जीलानी चयो त 8 फरवरी मुखालिफ़नि जी शिकस्त जो ॾींहुं आहे। मुखालिफ़ वर्क ते बि नथा वञनि। जेकॾहिं मुखालिफ़ धांधली करण जी कोशिश कई त असां भी भरपूर जवाब ॾींदासीं। ही वक्त सोशल मीडिया जो आहे। कुछ भी शरारत थी त असां खां पहिरियां अवाम उन्हनि जो चेहरो दुनिया आॾो वाखो कंदो। सैयद जावेद अली शाह चयो त मुंहिंजे तक समेत समूरे सिंध में पीपल्स पार्टी में शिरकत कंदड़ भरपूर इज़त ऐं अहमियत ॾिनी वेंदी। गॾिजी पार्टी पोजीशन खे मज़बूत बणाईंदासीं ऐं ईंदड़ वक्त पीपल्स पार्टी जो आहे। अवाम परेशान न थिए। असां अञा ज़िंदा आहियूं। खैन खे अकेलो न छॾींदासीं। उन मौक़े ते सैयद जावेद अली शाह जीलानी सां गॾु सैयद शफ़कत हुसैन शाह लखियारी, फिदा हुसैन ॼामड़ो, मियां नवीद फारूकी, मीर महताब टालपुर, सैफुल्लाह तुनियो, सिराज ॼामड़ो ऐं ॿिया मौजूद हुआ।